डोकरी तालीम खाते डोकरी जो प्राइमरी तालका ऑफिसर इशाद अली बुगियो सिंध प्रेस क्लब बाढ़ आमद। सिंध प्रेस क्लब बाढ़ सथ पारां गुल जी वरखा करे हार पाराए ऐं आचियाणो पिणु ॾिनो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे तालका एजुकेशन ऑफिसर इशाद अली बुगियो चयो आहे त डोकरी बाढ़ ऐं बहिराड़ी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में तालीम खे बहितर नमूने सां विज़िट करे उस्तादनि में शऊर पैदा कयो आहे। हुन चयो त तालके डोकरी बाढ़ ऐं आसपास स्कूलनि खे इल्म जे ख़ज़ाने सां रोशन कंदासीं, छो त जंहिं मुल्क शहर में तालीम जो जहान बहितर आहे वो मुल्क शहर तरक्की तरफ़ गामज़न आहे। हुन चार्ज वठण खां पोइ वधीक असीं वक़्त टाइम ते उस्तादनि खे रेगुलर कयो आहे। तालके डोकरी बाढ़ जे आसपास स्कूलनि खे मिसाली बणाए उन्हनि खे तालीम जे मैदान में बहितरीन पोज़ीशन में खणी ईंदासीं त जीअं शहरनि तोड़ी ॻोठनि जा माण्हू प्राइवेट स्कूलनि बजाए सरकारी स्कूलनि में पंहिंजा ॿार पढ़ाइनि। इन मौक़े ते एजुकेशन ऑफिसर इशाद अली बुगियो के दानिश अबड़ो, ग़ुलाम मोहम्मद पंवर, नजमुद्दीन कोरी ऐं ॿियनि जे मान में आजियां करे गुलनि जा हार खणी मुबारकूं ॾिनी वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।